एफसी साहब के बाहुमती मां ज़रीना नाले मुंहिंजा ॿार न ॾिठान, मुंहिंजो घर फिटी वेंदो। मां कंहिंखे चवां मुंहिंजे ॿारनि खे केरु खाराईंदो? न को जज जा कहिड़ो बि वकील मुंहिंजे घर वारे जो ज़ुलेखा नाले सां ऐं परवेज़ नाले सां केर बि निकाह न जिन मां बाहुमती थी चवां। मुंहिंजी जज खे ऐं एसपीअ खे अपील आहे त मुंहिंजो इंसाफ़ थी वञे, मूंसां इंसाफ़ कनि। मुंहिंजा नंढड़ा ॿार आहिनि, मूंखे केरु खाराईंदो? मुंहिंजे ॿारनि खे केरु खाराईंदो? न मुंहिंजा पंहिंजा मूंखे हीअं नथा क़बूल कनि। मूंखे चवंदा तो सलाह करे कढ रही आहे। न मूंखे का ख़बर न आहे। मूं कॾहिं इहो सोचे ई कोन त मुंहिंजी भेण मूंसां ईअं कंदी या मुंहिंजो घर वारो मूंसां ईअं कंदो। हाँ, मां ॿारनि जे हवाले सां परेशान हुयसि। मां पंहिंजे घर में संभाले सड़के वेठी हुयसि। मूंखे इहो कॾहिं महसूसु न थियो त मुंहिंजी भेण मूंखे छॾे वेंदी हली। हाँ, मूंखे मार कुट ॾाढी कंदो हो, पर मूं कॾहिं इहो न सोचियो त मां पंहिंजे घर वारे खे ॿधिरायां या मां पंहिंजे घर वारे खे मार ॾियारियां। मुंहिंजा माइट चवंदा हुआ त मां ॿधिरायां मार ॾियारियां, त पोइ माना मां पंहिंजे भाइरनि खे मां पंहिंजी माउ खे जलींदी मुंहिंजे मुड़ुस खे न ॿधिरायो, मूंखे भले मारे पर तव्हां न ॿधिराजोसि। वरी हाणे माना पैसा बि त घरां मुंहिंजे माइटनि वटां खणी विया लख खनि। हा, मुंहिंजी दिलि मां एॾी गुज़री, मां उतां रोईंदी रोईंदी हिकिड़ो ॿार न पासे हिकिड़ो ॿार न पासे कच ते खणी उतां यको पंधु बंदि पिया। मूं वटि पैसा बि रुपियो बि कोन छॾियो, मां पंधु ई पंधु आहियां। सभु मूं वटि जेके पैसा हुआ सभु खणी वियो हलियो। तो मूंखे सवेरे ॿुधायो त पहिरीं त मज़दूरी कंदो, थोरा घणा ॾींदो, जेके तोखे बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा मिलंदा उहे तूं कीअं ख़र्च कंदी आहे? पाण ते कंदी आहे? न, मां पाण ते कॾहिं बि ख़र्च न कयो आहे, रुपियो बि न। मां पंहिंजे मुड़ुस खे मूं पंहिंजे ॿारनि खे रुॻो कपिड़ा ऐं जूता, मां उन्हनि खे ख़ुशि रखणु चाहींदी हुयसि। मां चई मुंहिंजो घर वारो ख़ुशि हुजे, उन वटि हर शइ हुजे। मूं टच मोबाइलूं वठी ॾींदीसांसि, गाॾियूं, मां बैंकुनि जूं किस्तूं पियाईंदी हुयसि। मां हिकिड़े टाइम मानी खाईंदी हुयसि, ॿिए टाइम न बि खाईंदी हुयसि, पर मां पंहिंजे घर वारे खे ख़ुशि रखणु चाहींदी हुयसि। न, मूंखे इहो कॾहिं महसूसु न थियो त मुंहिंजी भेण सां ई वास्तो अथसि या न अथसि। हींअर मुंहिंजे खानदान जी सॼी बुरी हालत लही पिया। मुंहिंजो भाउ परेशान आहे, मुंहिंजी माउ रोए पई। मुंहिंजो भाउ मुंहिंजी माउ खे थो मारे, मूंखे मारे थो, चए थो त माना तव्हां सलाह में हुयूं। मुंहिंजी माउ मूंखे चए थी तूं घरां निकिरी वञ, असांजे घर खे तो तबाह कयो आहे, तो भॼराए छॾी आहे हथ सां। मूंखे का ख़बर न आहे। मां जज साहब खे मां अपील थी कयां, मां बाहुमती थी चवांसि त हुनजो निकाह क़बूल न कनि। मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि, मां उन्हनि खे काड़े कजांसि।